जय झूलेलाल। मां तव्हां सभिनी ॾिसंदड़ असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल वारनि जो तहे दिल सां स्वागत थी कयां ऐं मां शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे ॾाढो प्यार ॾिनो आहे ऐं सभिनी सिंधियुनि ताईं पहुचायो आहे। मां वरी तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां असांजे हिन चैनल खे अॻियां वधायो आहे। असां सिंधियुनि जे घर में जॾहिं बि को ख़ुशीअ जो मौक़ो ईंदो आहे, सिंधी प्रोग्राम थींदो आहे, स्टेज ते परफॉर्मेंस थींदो आहे या चार चङा मिली करे पाण में गॾिजाणी कंदा आहिनि त हिकु गाने ते पक थिरकंदा आहिनि ऐं ॻाईंदा बि आहिनि। तव्हांखे ख़बर आहे कि उहो कहिड़ो गानो आहे? त उहो गानो आहे ओ जेको खटी आयो ख़ैर सां, हो जमालो हो जमालो। जंहिंजो जमालो जतन सां हो जमालो, जंहिंखे साओ लकुड़ हथ में हो जमालो, जंहिंखे सोनी मुंडी चीच में हो जमालो। हाणे सुवाल तो थिए त असीं ख़ुशीअ जे मौक़े ते इहो गानो छो ॻाईंदा आहियूं। मूंखे कंहिं ॿुधायो कि असीं ख़ुशीअ जे मौक़े ते ही गानो छो ॻाईंदा आहियूं। हुन चयो जॾहिं असांजो देश अखंड भारत अंग्रेज़नि जो गुलाम हो तॾहिं अंग्रेज़नि पूरे देश में ट्रेन जा पटा विधा, उन जे मथां ट्रेन हलाइण शुरू कई। पर सखर में हिकु नंदी वहंदी आहे, उन जे आर पार यानी हिकु किनारे खां ॿिए किनारे ताईं अंग्रेज़नि खे ट्रेन हलाइणी हुई, जंहिंखे असां इंडस रिवर बि चवंदा आहियूं। हाणे हुननि हिकु किनारे खां ॿिए किनारे ताईं हिकु पुल ठाही, पर पुल जे हेठां हिकु बि थंबो यानी पिलर कोन हो। बिना थंबे जे जेका उहा ब्रिज ठाही वई हुई उन जे मथां पटा विछाया हुया। हाणे सुवाल हो कि हिन पुल जे मथां ट्रेन हलाइणी आहे हिकु किनारे खां ॿिए किनारे ताईं, पर हुननि अंग्रेज़नि जा जेके ट्रेन हलाइण वारा ड्राइवर्स हुआ उन्हनि खे डपु लॻो त अगरि असां हिन पुल जे मथां ट्रेन हलाईंदासीं त उहा पुल किरी पए त असीं पुल जे हेठां किरी पवंदासीं ऐं मरी वेंदासीं। त उन्हनि सभिनी ड्राइवरनि जवाबु ॾिनो कि असीं कोन हलाईंदासीं। हाणे सुवाल पियो थियो त आख़िर हिन ट्रेन जो ट्रायल कीअं वठूं। हुननि पाण में वीचार कयो त असां वटि त घणी कैदी आहिनि, अगरि असीं उन्हनि कैदियुनि खे ट्रेनिंग ॾियूं कि ट्रेन खे हिकु किनारे खां वठी वेंदे ॿिए किनारे ताईं हलाए खणी वञो त हुननि कैदियुनि में असांजो हिकिड़ो सिंधी भाउ हो जमालो, जंहिंखे फांसीअ जी सज़ा मिलणी हुई। त हुननि अंग्रेज़नि हुन जमाले खे हिकिड़ो प्रपोज़ल ॾिनो त जमाले हुननि अंग्रेज़नि खे चयो ॿुधायो कहिड़ो प्रपोज़ल आहे। त अंग्रेज़नि हुनखे चयो कि हीअ ट्रेन हिकु किनारे खां वठी ॿिए किनारे ताईं हिन पुल जे मथां हलाइणी आहे ऐं इहा पुल सखर में ठाही आहे ऐं असीं तोखे पूरी ट्रेनिंग ॾींदासीं कि इहा ट्रेन कीअं हलाइणी आहे। त जमालो ॾाढो सोचे पियो कि मां छा कयां हलायां। त मन में आयुसि हूअं ई बि त मूंखे फांसीअ जी सज़ा मिलण वारी आहे, हूअं बि त मां मरी वेंदुसि, पर अगरि जे मां ट्रेन सिखी वेंदुसि हलाइण त थी सघे थो मां कामयाब थी वञा ऐं मां आज़ाद थी वेंदुसि। त जमाले मंजूर कयो। त जमाले हुननि जी उहा ॻाल्हि मञी ऐं हुन 2 महीना उहा ट्रेन हलाइण सिखी। आख़िर उहो ॾींहुं अची वियो, पूरे सिंध में इहा ॻाल्हि फैलिजी वई कि जमाले नाले जो असांजो हिकिड़ो सिंधी सखर नदीअ जे मथां जेका हिकु पुल ठाही वई आहे त असांजो इहो अगरि जमाले नाले जो हिकिड़ो कैदी अगरि हिकु किनारे खां ॿिए किनारे ताईं ट्रेन हलाए वेंदो त हुनखे आज़ाद कयो वेंदो। त उहो ॾींहुं अची वियो। घणेई माण्हू पुल जे अॻियां पुठियां अची करे बीह रहिया, पर ख़ासि करे हुनजे घरवारीअ खे आंध वांध हुई
छाकाणि त उहो चाहे पई कि जमालो उन ॻाल्हि में कामयाबु वञे ऐं असां सां गॾु अची करे रहे। त आहिस्ते आहिस्ते लाल साईं जो नालो खणंदे खणंदे ट्रेन खे हलाईंदो आयो, अॻियां वधंदो रहियो। त जीअं ई हिकु किनारे खां ॿिए किनारे ताईं ट्रेन खे पहुचायईं ऐं हुन जा माउ पीउ ऐं सभई ॾिसंदड़ ऐं जमाले जी घरवारी एतिरो ख़ुशि थी जो नचण लॻी ऐं टपण लॻी ऐं चयईं, ओ जेको खटी आयो ख़ैर सां हो जमालो, ओ जेको खटी आयो ख़ैर सां हो जमालो। हो जेको खटी आयो ख़ैर सां हो जंहिंजो जमालो जतन सां हो जंहिंखे साओ लकुण हथ में हो जंहिंखे सोनी मुंडी चीच में हो हीअ सुंदड़ी सुहिणे लाल जी। त उन सां गॾु जेके बि माण्हू बीठा हुआ उहे बि ख़ुशीअ सां ॻाइण लॻा, ओ जेको खटी आयो ख़ैर सां हो जमालो। त इहा आहे हिकु सचाई जेका असां ख़ुशीअ में ॻाईंदा आहियूं, नचंदा आहियूं, टपंदा आहियूं ऐं ॻाईंदा आहियूं, जेको खटी आयो ख़ैर सां हो जमालो। मुंहिंजी तव्हां सभिनी खे हिकिड़ो अर्ज़ु आहे कि हिन मुंहिंजे एपिसोड खे जेतिरो थी सघेव वधि में वधि सिंधियुनि ताईं पहुचायो ऐं लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, जीअं मां तव्हांखे ॿियूं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ियूं आखाणियूं ॿुधाईंदी रहां ऐं वधि में वधि असीं सभई सिंधी हिक ॿिए सां मिलूं ऐं फ़ख्र सां चऊं, जय झूलेलाल।